सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत थो कयां राशिद महमूद जी। राशिद महमूद बिना कंहिं तहक़ीक़ जे बयान थो ॾे। फ़ैसिलो रखियलु हुयो जेतो हिन ॿार जा माण्हू मारे वेठा, रुॻो पंहिंजी सियासत थो चिमकाए। राशिद ॿार पढ़ाए यार, राशिद जी कहिड़ी सियासत जी ख़बर आहे? ग़लति बयान ॾे राशिद। रबारे में अदा यकीन कयो त कल्ह जेको वाक़ियो थियो आहे उन दिलि दहलाए छॾी आहे। त इहो ख़बर बि हुई उन्हनि खे त घोट आहे ऐं केॾियूं हसरतूं ऐं उन्हनि जूं ख़तमु थी वियूं। एॾो अफ़सोसनाक वाक़ियो सिंध में असां पंहिंजी ज़िंदगीअ में हिन सियासी असां ज़िंदगीअ में मुंहुं न ॾिठो आहे। ऐं जेकॾहिं हिन जाइ ते जतोई बि हुजे आहे ऐं उहो घोट मारिजी वञे त असांखे ओतिरी अफ़सोस थिए आहे। इन खां पोइ पहिरीं त सिंध हुकूमत खे अपील थो कयां त ख़ुदा जे वास्ते पंहिंजी रिट क़ाइमु कयो, धाड़ेलनि खे ख़तमु कयो, क़बाइली झगड़ा ख़तमु कयो। अव्हां वटि ताक़त आहे, अव्हां वटि ताक़त आहे। अव्हां जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उन्हनि खे हथु कयो ऐं अव्हां पाकिस्तान खे त एॾी ताक़त आहे जो जंगियूं खटंदा वञो, अव्हां खां कचे जा डाकू नथा कंट्रोल में अचनि। ऐं आर्मी जे चीफ खे बि अपील थो कयां त ख़ुदा जे वास्ते असांखे सिंध जो अमन अमान बरक़रार रखे ॾियो। रेंजर्स खे था चऊं, साईं मुराद अली शाह खे था चऊं। ऐं वधी फरियाल खे अपील थो कयां त ख़ुदा जे वास्ते अॼु को एॾे ई ध्यानु ॾियो। माण्हू ॾाढा तंग थियनि। ऐं सरदारनि खे अपील थो कयां त पाण में वेहो, सभई टोटल सरदार वेहो, लाइमल ठाहियो, न त अव्हां क़यामत में छा जवाबु ॾींदा? अव्हां जवाबु छा ॾींदा? नुक़सानु पियो थिए त ख़ुदा जे वास्ते अव्हां लाइमल ठाहे। मुंहिंजो जेको इनफ़रादी तरह ऐं जिन सरदारनि सां मिलंदो आहियां उते उन्हनि सभिनी खे ख़बर आहे। जेकॾहिं मुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा त उन्हनि खे उहो यादि ईंदो त उन्हनि खे अर्ज़ु कंदो आहियां त जेको क़तलु थो करे या ॾोह थो करे त उन खे पेश करायो ऐं वरी जवाबदार दुर ते उहा पाबंदी विझो त ॿियो को बेगुनाह न वञी क़ौम जो माण्हू मारियो ऐं फ़ैसिला करायो जल्दी। कोर्टुनि में फ़ैसिला नथा थियनि, 10-10 साल थी था वञनि। वाक़ई कोर्टूं हिसाब ॾींदियूं थियूं, ठीकु आहे, चवनि था त आइन खां मथां फ़ैसिला आहिनि राज्यनि वारा, न, उते इंसाफ़ जल्दी थो मिले। पर ॾोही माण्हूअ खे पेश कयो, ॾोही खे आज़ादु था कराए छॾियो, उनजी दिलि वधी थी वञे, वरी ॿियो थो वञे ॾोहो करे। त ख़ुदा जे वास्ते हाणे सिंध तबाह थी वई आहे। त लफ़्ज़ में मज़म्मत थो कयां राशिद महमूद जी। राशिद महमूद बिना कंहिं तहक़ीक़ जे बयान थो ॾे। लीडर थो थियणु चाहे सिंध जो, उहो फ़ैसिले जी उनखे ख़बर ई कान्हे। फ़ैसिलो रखियलु हुयो जेतो हिन ॿारनि जा माण्हू मारे वेठा। तारीख़ रखण खां पोइ माण्हू मारियो, ॿार फ़ैसिले ते न आया। अली गौर ख़ान जवाबु ॾिनो, सरदार अली गौर ख़ान जवाबु ॾिनो त हाणे जॾहिं तारीख़ रखिजी वई त पोइ अवां माण्हू मारिया आहिनि, हाणे वरी असीं फ़ैसिलो कयूं, वरी वञी ॿार मारींदा। हाणे को लाइमल अहिड़ो कयो त जेको नुक़सानु त न थिए न। तारीख़ रखण खां पोइ जतो हिनखे कहिड़ी ज़रूरत हुई मारण जी? राशिद खे ख़बर ई कान्हे। राशिद ॿार पढ़ाए यार, राशिद जी कहिड़ी सियासत जी ख़बर आहे? ग़लति बयान ॾे राशिद।